हैदराबाद डिवीजन जी तंज़ीम डिवीजन सदर सां गॾु डिवीजन जा उहिदेदार ऐं ज़िलनि जा दोस्त ऐं वर्कर ऐं उहिदेदार अॼु पंहिंजी लीडर पंहिंजी भेण पंहिंजी उहा ख़ुशगवार यादि खे सलाम पेश करण लाइ हिते आया आहिनि। वाक़िया अॻ में बि थींदा आहिनि, लेकिन अॼु मूंखे ॾिसी ख़ुशी थी त माजिद साहब कुझु एफर्ट वरिता ऐं तमामु वॾो काफ़िलो हिन मज़ार ते बेनज़ीर साहिबा जे ख़िदमत में अची पेश करे पंहिंजो सलाम पेश कयो आहे। छाकाणि जो असां सभिनी जी इज़त जेका आहे उहा हिन बेनज़ीर भुट्टो साहिब जे करे आहे। हिमतूं हुयूं जंहिं पीपुल्स पार्टी खे वरी उजियारियो, जाॻायो, मज़बूत कयो। असांखे हिकिड़ो फ़ख़्रु थी करणु सेखारे जहिड़े नमूने सां बेनज़ीर साहिबा पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे असांजे वर्करनि में हिमत पैदा कई। का बि डिक्टेटर आहे, असां उन्हनि खां न घबरायो। केतिरियूं बि क़ुवतूं मुख़ालिफ़ हुयूं, असां मुक़ाबिलो कयो। रहनुमाई बेनज़ीर भुट्टो साहिब जी हुई। उन रहनुमाईअ में हिन मुल्क जमहूरियत जे लाइ वॾियूं कामयाबियूं हासिल कयूं। बेनज़ीर साहिबा पंहिंजी जान ॾेई बि हिन मुल्क खे जमहूरियत ॾेई वई। आइन जी रखवाली करण लाइ असां सभिनी खे चौकीदार करे वई। ही बेनज़ीर साहिबा जा वर्कर शाबाशूं लहण इन्हनि बेनज़ीर साहिबा जे विछोड़े खे पंहिंजे दिलि में विहारे पार्टीअ खे ज़िंदा रखियो आहे। हेतिरा साल थिया आहिनि ऐं घटि में घटि सिंध में त बेनज़ीर भुट्टो जी पार्टी नाक़ाबिले शिकस्त आहे। इहो इन्हनि सभिनी वर्करनि जे करे थियो आहे। उहे वर्कर जेके बेनज़ीर साहिबा जे बकौल हिन पार्टीअ जा चौकीदार थियणा हुया, अॼु वाक़ई हुननि पंहिंजी चौकीदारी जो इम्तिहान में पूरा लहंदा था वञनि ऐं इंशाअल्लाह अॻिते बि मंज़िलूं तय कंदासीं। पीपुल्स पार्टी सॼे मुल्क में वरी ईंदी, छाकाणि जो अॼु असांजो रहबर, अॼु असांजो लीडर बिलावल भुट्टो साहिबु उन बेनज़ीर साहिबा जे डगर ते हलंदे पंहिंजे महरूम माण्हुनि जे हक़नि जी ॻाल्हि दिलि खोले थो करे ऐं महरूम माण्हुनि जे लाइ आहे हीअ पार्टी। मज़दूरनि ऐं हारियुनि जे लाइ हीअ पार्टी आहे, ग़रीब जी पार्टी आहे। उन ग़रीब जो आवाज़ बिलावल साहिब जे मौसर अंदाज़ में उथारण ते हीअ क़ौम उन जी थोराइतो आहे। चाहे मुल्क में चाहे बैरून मुल्क बेनज़ीर साहिब इन बिलावल साहिब जे किरदार खे हर हिकु मुख़ालिफ़ बि क़दुरु करे थो त हुन पाकिस्तान जे लाइ जीअं वालिद साहिब पाकिस्तान जे लाइ, पाकिस्तान जे आइन ऐं जमहूरियत जे लाइ, जीअं बेनज़ीर साहिब आहे पाकिस्तान ऐं जमहूरियत जे लाइ, ईअं ई बिलावल साहिब पाकिस्तान ऐं उनजे जमहूरियत जे लाइ कोशिश आहे त हिते वाक़िअतनि जमहूरियत क़ाइमु थिए। हिते आज़ादु इलेक्शनूं थियणु खपनि, फ्री एंड फेयर वोटिंग जो तसवुरु हुजे ऐं उन खां पोइ हुकुमरानी बि उन जो आहे जेको हक़ीक़ी नमूने सां खटी अचे। मुझे नहीं पता था कि मरियम साहिबा इतनी चोटें खाने के बाद भी गैर जिम्मेदाराना बयान देगी, जेल जाने के बाद भी इस तरह से गैर जिम्मेदाराना बयान देगी। पाकिस्तान एक फेडरेशन है, एक सूबा नहीं है और इन सूबों पर अवाम का हक है। उसका ये कहना कि मेरा पानी मेरा सूबा, उसके हो सकता है मुंह से फिसल गया हो, लेकिन ये हम सब का है। हमारा रिवर इंडस पाकिस्तान का है और सबसे पहला हक सिंध का है। मरियम साहिबा अगर गैर जिम्मेदार हो गई है तो जोश खिताबत में हुई होगी, उसको जरा तहमुल से दिखाना चाहिए। बेनज़ीर भुट्टो के नाम से इतना जलना नहीं चाहिए, क्योंकि बेनज़ीर भुट्टो की वजह से ही वो जमहूरी तौर पर आज वहां बैठी है जहां बैठी है। ये सब बेनज़ीर साहिबा की वजह से हुआ है। बेनज़ीर कार्ड पर किसी को चढ़ना नहीं चाहिए, ये कह रहा हूँ। पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन मोहतरम बिलावल भुट्टो जरदारी साहब, प्रेसिडेंट आसिफ अली जरदारी साहब, आदि फरियाल टालपुर साहिबा, सूबाई सदर मोहतरम निसार अहमद खोड़ो साहब जो इंतहाई मशकूर आहियां
जंहिं मूं जहिड़े हिकु अदना कारकुन खे पाकिस्तान पीपल्स पार्टी जहिड़ी हिकु तमामु वॾी जमहूरी अवामी पार्टी जो हैदराबाद डिवीज़न जो सदर नामज़द कयो ऐं मूंसां गॾु ध्यानचंद इसराणी साहब खे जनरल सेक्रेटरी नामज़द कयो। जा कारकुन अॼु पंहिंजी क़ाइद खे सलाम पेश करण आया आहिनि ऐं आउं सम्झां थो असां लाइ तमामु वॾी ज़िमेदारी ऐं चैलेंज आहे त गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो जी छित ते हेठां बि असां शहीद बीबी शहीद चेयरमैन ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहब जी हिन पार्टी खे ग्रास रूट ताईं ऑलरेडी पार्टी मौजूदु आहे यूनियन काउंसिल ऐं वार्ड ताईं इंशाअल्लाह असां तनज़ीम सादी कंदासीं ऐं पार्टी जे हुकुम ऐं गाइडलाइन ते पूरो लहंदासीं।